नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पारां 9 जून ते बजट पेश करण जो ऐलान। मुल्क चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लाइ वक़्तु लॻंदो। हिकु ॾींहुं अंदरि समूरा मसइला हल नथा थी सघनि। माज़ीअ जी हुकूमत कयल केतिरनि ई वाइदनि ते अमल न कयो। कोशिश आहे त जेके वाइदा कया आहिनि उहे पूरा कयूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, सियासी अदम इस्तेकाम सां मुल्क खे नुक़सानु पहुतो। मुल्क डिफॉल्ट थियण जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। असांखे घबराइण जी ज़रूरत न आहे। महिनत करे मुल्क खे ॾुखियाईनि मां कढंदासीं। में कि वाकये को ओन करते हैं, आप ओनरशिप दे रहे हैं उस वाकये को। आप अगर धमकियां दे के ये समझते हैं कि स्टेट कमजोर नहीं है। आप कितने भी जहर उगल लें सोशल मीडिया के जरिए, लोगों को ज़हनों में आप कितना भी जहर उगलें, लेकिन पूरी कौम, ये मुल्क की इदारे सब एक पेज पर हैं। आप जैसे कुछ लोग जो जबरदस्ती थोपे गए, जो जबरदस्ती इम्पोज किए गए इस कौम के ऊपर, वो फितना फसाद इसीलिए फैला रहे हैं कि आप कभी पॉलिटिकल शख्स थे ही नहीं। पीटीआई चेयरमैन अञा बि धमकियूं ॾेई रहियो आहे। रियासत खां मथे केर बि न आहे। जेके बि मेगा स्कैंडल आहिनि उन्हनि में इमरान ख़ान सिधीअ रीत मुलविस आहे। गुज़िरियल हुकूमत खे आइनी तरीक़े सां हटाए वियो। सिंध हुकूमत जी कोशिश आहे त ट्रांसपोर्ट जा मसइला हल थियनि। असांजो टारगेट ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाइणु आहे। लियारी एक्सप्रेस वे ते इलेक्ट्रिक बसिस हलाइणु चाहियूं था। डिघे रूट ते बसिस हलण सां आवाम खे सहूलियत मिलंदी। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं, निगलेरिया हिकु भेरो ॿीहर कराची में जनमु वरितो आहे। वुज़ू कंदे नक में पाणी विझण खां पासो कयो वञे। रियासती इदारनि ख़िलाफ़ मुनज़िम मुहिम जारी आहे। हिकु सियासी धड़ो रियासत ऐं इदारनि खे कमज़ोर करण में रुधल आहे। असां सभिनी जी पहिरीं ज़िम्मेवारी रियासत सां वफ़ादार रहणु आहे। कानून साज़ी जो अदलिया सां को वास्तो न आहे। सभिनी इदारनि खे पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु करणु घुरिजे। असां पंहिंजी अदलिया खे कमज़ोर नथा करणु चाहियूं। अदलिया सां गॾु आहियूं। चयो वेंदो आहे त पार्लियामेंट कानून ठाहिण खां अॻु असां सां मुशावरत करे। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन इरफान कादिर जी प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्की मुफ़ाद में जेके शयूं हूंदियूं उन्हनि खे अॻिते खणी हलंदासीं। को बि धारक ग्रुप नाहे, सभई गॾिजी हलंदासीं। मुल्क जी मुआशी सूरतहाल ते ॻणती आहे। मुल्की सतह ते किरदारु अदा करण जो ख़्वाहिशमंद आहियां। आज़ाद कश्मीर जे अॻूणे वज़ीर आज़म तनवीर इलियास जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, पार्टीअ जे हवाले सां कमु जारी आहे। समूरा फ़ैसिला जहांगीर सां गॾिजी कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईंदड़ हफ़्ते 2 अहम इजलास तलब करे वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे तुर्किया जे दौरे खां वापसी बाद अहम इजलास थींदा। क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास बि ईंदड़ हफ़्ते थींदो। इजलास में मुल्क जी मजमूई सूरतहाल सां गॾु 9 मई वाक़िअनि खां पोइ जी सूरतहाल ते ग़ौर थींदो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में अहम फ़ैसिलनि जो बि इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईंदड़ हफ़्ते बजट खां अॻु इतिहादियुनि सां बि मुशावरत कंदो। भारतीय रियासत अड़ीसा में 2 मुसाफ़िर ट्रेनुनि में ऐं हिकु माल गाॾी में टकर सबबि फ़ौतुनि जो अंग 280 थी वियो। 900 खां वधीक ज़ख़्मी। इमदादी कार्रवाई जारी। केतिरनि ई मुसाफ़िरनि जी हालत ॻणतीअ जो हुई। ओगरा गैसी क़ीमतुनि में 45 खां 50% इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुई नॉर्दर्न लाइ गैसी क़ीमत में 50 ऐं सुई साउदर्न लाइ गैसी क़ीमत में 45% इज़ाफ़े जी मंज़ूरी। गैसी क़ीमतुनि में वाधि 1 जुलाई खां लागू थींदी। ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरी न लॻाईंदड़ उस्तादनि जूं पघारूं रोकण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में सूबे में तालीमी सुधारनि बाबति दरख़्वास्त ॿुधणी। तालीम वारो सेक्रेटरी अकबर लगारी अदालत में पेश। असां कोशिश करे रहिया आहियूं त उस्तादनि जी हाज़िरी 77% हुजे। अक्सर उस्तादनि वटि एंड्रॉइड मोबाइल फ़ोन बि न आहिनि। सेक्रेटरी तालीम जी अदालत खे आगाही। चीफ जस्टिस कावर जो इज़हार कंदे चयो त ऐप न हलाइण, सिग्नल न अचण, मोबाइल फ़ोन न हुअण, इहे सभु बहाना आहिनि। दादू जी अदालत उमिर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 15 जून ताईं मुलतवी।
मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज अताउल्ला शेख जी अदालत में केस जी ॿुधणी उमे रुबाब चांडियो, फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सां गॾु अदालत में पेश। इल्ज़ाम हेठि आयल MP भाइर सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान चांडियो बि अदालत में पेश। फरियादी परवेज़ चांडियो खां गिरफ़्तार थियल अॻूणे SHO जे वकील पारां आॾी पुछा मुकमल। उमे रुबाब चांडियो चवे थी सिक्योरिटी सख़्तु थियणु घुरिजे, चेकिंग समेत गाॾीअ जी झड़तीअ लाइ तयारु आहियूं, चाहियूं था त आईन कानून जी बालादस्ती हुजे। सरदार झड़ती ॾियण लाइ तयारु न आहिनि। कोयटा में निजी बैंक जे सिक्योरिटी गार्ड नौजवान खे क़तल करे छॾियो। वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अची विया। मक़तूल जी सुञाणप अली ज़हरी तौर थी। जेकबाबाद वासी ड्रखाण को कम कंदड़ पोरियत ॼातल हथियारबंदनि हथां अगवा भुंग तलब ॻोठ मियां अहमद सूमरो वासी रहीम बख़्श सूमरो जी ज़ंजीरुनि सां जकड़ियल तस्वीर जारी। धाड़ेलनि पारां मुगवी जे वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब, न ॾियण ते क़तल करे लाश फिटो करण जी धमकी। बावड़ो वेझो नींगर वाह में विंझंदे ॿुॾी फौत। ॻोठ पिनियो शहर में 7 सालनि जो रियाज़ शहर डहर वाह में विंझंदे ॿुॾी वियो। ॻोठाणनि 3 कलाकनि बाद नींगर जो लाश कढी वरितो। घर में कोहराम मतल। छाछरो वेझो ॻोठ लहड़का में नौजवान शादीशुदा नारी जो लाश खूह मां हथ। नारी जी सुञाणप 37 वरनि जी सालिया ज़ाल वली मोहम्मद राहिमू तौर थी। इतला ते खेसर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खूह मां कढाए इस्पताल मुंतक़िल कयो। खानपुर महर वेझो ॻोठ अरबाब माछी में मुड़ुस बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। जवाबदार नूर अहमद माछी निंड सुतल पंहिंजी ज़ाल अनवर ख़ातून खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। जवाबदार खे घर भातियुनि तोड़े ॻोठाणनि सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। खैरपुर जी अदालत पीरसन जे क़तल केस में जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। खैरपुर जी मॉडल कोर्ट में पीरसन जे क़तल केस जी ॿुधणीअ दौरान अदालत जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार पुलिस जे सख़्तु पहिरे हेठि सेंट्रल जेल मुंतक़िल। सन वेझो राजड़े जे कचे में सिंधु दरिया में ॿुॾी वियल माउ ऐं धीउ जा लाश न मिली सघिया। मक़ामी टोबनि जी कोशिशुनि बावजूदि लाश हथ न अची सघिया। यार मोहम्मद मकराणीअ जी 11 सालनि जी धीउ गुलशाना ऐं ज़ाल ज़हीरा दरिया में लुड़ी वयूं हुयूं। 48 कलाक गुज़री वञण बावजूदि ॿिन्ही जा लाश न मिलिया। वारसनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ धरणो। ऐं गौसपुर में 1.5 महीनो अॻु जमाल थाणे जी हद मां ॼातल हथियारबंदनि हथां मुबैना तौरु अगवा थियल मोहवी नूरुद्दीन बहलकाणी जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त गौसपुर समेत कशमोर ज़िले में अगवा धाड़ा तोड़े रतो छाण रोज़ानो जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो नाहे कयो।